नंगर पार्कर जे शहर डानू दांधल में मकामी टीमुनि जे विच में क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़रियो, जंहिंमें हैदरी 11, मारवी 11, गोसिया 11, अलाबास 11 जे विच में मुक़ाबिलो थियो। गोसिया 11 कामयाबी माणे वरिती। फाइनल जी फातह टीम खे टाफी ॾिनी वई। अलाबास टीम ऐं गोसिया 11 जी ज़बरदस्त फाइट थी। पाण में साईं जसवंत सुठी बैटिंग कई, बाद में सदाम हुसैन भी वीआईपी रांदि कई। सपोर्ट कनि असांजा जेके हिते लोकल आहिनि उन वसवारा, उहे असांजे खिलाड़ियुनि जी सपोर्ट कनि। हिते टैलेंटेड छोकिरा हिते असांजे दाने में मौजूदु आहिनि जेके सुठी क्रिकेट खेॾनि था। असांजी टीम जेकी सामी बैटिंग कई उनजे तक़रीबन 20 रन सां असीं हारायासीं। माना जेको इहो टूर्नामेंट जेको आहे माना फाइनल जेको थी वियो, माना हिन में जेका गोसिया 11 जेको आहे इहो फाइनल माना खटियो। मैच जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि इंसामिया जेका, असां उन सभिनी खे कामयाब मैच थियण मुबारकूं चऊं था। ऐं उन में जेके असांजा साथी दोस्त हुआ ऐं ॿिया काफ़ी जेके शहरी उहो सभु शामिलु हुआ ऐं सुठो इनाम वग़ैरह बि लॻियो हो रांदि में ऐं बैटिंग जेको प्रोग्राम थियो असां सभिनी खे ॾाढी ख़ुशी थी। कैमरामैन इरफान कासकली सां गॾु अख्तर समूह, सिंध टीवी न्यूज़, नंगर पार्कर।